मिल्कियत हासिल करण जे ख़ातिर कर्ज चुकाइण पियो आवेतर। मिल्कियत हासिल करण जे ख़ातिर कर्ज चुकाइण पियो आवेतर। लालच जो कम पुछड़ो अहिड़ो, लालच जो कम पुछड़ो अहिड़ो, फाथासीं त फटकण कहिड़ो, फाथासीं त फटकण कहिड़ो। आन बान शान मान आ पैसो, माण्हूअ जो ईमान आ पैसो। वी वांट मनी, मोर मोर मनी, पैसो पैसो कल जुग जो भगवान आ पैसो। छा लाइ लॻंदो जहिड़ो तहिड़ो, छा लाइ लॻंदो जहिड़ो तहिड़ो, फाथासीं त फटकण कहिड़ो, फाथासीं त फटकण कहिड़ो, फाथासीं त। काव 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 श्री कांग देव जी जय। वाह दौलत वाह, तू मालिक जी कयल गलतीअ खे केतिरे न सुठे नमूने सुधारे रहियो आहीं। वाह। छा मतलब? काव काव इहो ई त मालिक तोखे ग़लतीअ सां इंसान बणायो, पर तोखे एहसास थी वियो आहे त इंसान खे पंहिंजे शिकिल मूजिबि कमु करणु घुरिजे। ॾाढो सुठो पियो करी यार तूं। काव काव सच जो अहिड़ो मुक़ाबिलो को हिम्मत वारो करे थो सघे। चुप रहे, खिली वठो खिली वठो। पर हीअ साधना करण खां पोइ मूं वटि ग्राहकनि जी लाइन लॻंदी, उन खां पोइ तव्हां ॿई रोअंदा ऐं मां खिलंदुसि। काव काव। छा मतलब? कस्टमर्स जी लाइन? हा, छो त मां हीअ कांग साधना करे रहियो आहियां ऐं हीअ साधना पूरी थियण खां पोइ मथे वेठल, मुंहिंजो मतिलबु आहे छित ते वेठल संत कांग साईं असां लाइ ग्राहक खणी ईंदा। काव काव हा, काव 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 काव। ये छा है? ये संत साईं कांग साईं जो प्रसाद आहे। हाँ ॾाढो टेस्टी आहे। ॿियो मिलंदो? हाँ हाँ छो न। अरे ये तो खत्म थी वियो, काई ॻाल्हि कान्हे। असीं ये साधना पूरी करे टई हलंदासीं ऐं कांग साईं खां प्रसाद वठंदासीं। ये प्रसाद बिल्कुल फ्री आहे। पर किथे? हिते छित ते। कांग साईं खे प्रार्थना करियो, वो बिल्कुल दयालु आहे। हिन जे मथां वेही करे पंहिंजो प्रसाद ॾेई वेंदो। कांग जा पुट। अरे न न न न, ईअं न चइबो आहे। कांग साईं खे ईअं न चइबो आहे। अरे तुंहिंजे कांग साईं खे हाणे गोली मां हींअर जो हींअर मथे वञी सभिनी कांगनि खे उॾायां थो। उन्हनि जी त न न, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि नथा सम्झो। ॾिसो, घर जे दर ते जेकॾहिं कां कंदो आहे त महिमान ईंदो आहे ऐं हीअ साधना करण खां पोइ घर जे ॿाहिरां कस्टमर्स जी लाइन लॻी वेंदी। ॻाल्हि त सही आहे। कांग जी काव काव यानी मेहमाननि जे अचण जो सिग्नल। ऐं हीअ साधना करण यानी कस्टमर्स ही कस्टमर्स। ॻाल्हि में दम आहे।
चयो हो न त कस्टमर ज़रूरु ईंदो। हाँ? केॾां विया? मां खोली ॾिस। अरे मां खोलींदो। अरे झगड़ो न कयो, कांग देव नाराज़ थी वेंदो। वेलकम वेलकम, अचो 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 अचो। हाँ हाँ। हाय, मां कमल हिंगोराणी। छा मां मिस्टर खटवानी सां मिली सघां? लंगूरो तू चयो त ग्राहक लींदो आयो थई तुंहिंजो ग्राहक इन संभालीस कर्ज़ी दई कर्ज़ी। अरे मूं चयो कां माना माण्हू ईंदो, हाणे कस्टमर जे बदिरां कर्ज़ी आयो त मां छा करियां? हे कांग देव ही तो बराबर कोन कयो। एक्सक्यूज मी, मिस्टर खटवानी? जी मिस्टर खटवानी हलिया विया। हाँ वॾी महिरबानी तव्हांजे अचण जी। हाणे तव्हां हितां हलंदा थियो। हलो कॾहिं कीअं? चयोमांव न हो मथे हलिया विया। हाणे निकिरो निकिरो। त मां उन्हनि जे कंहिं माइटनि सां ॻाल्हाए सघां? हिते हुनजो कोई बि माइट कोन रहंदो आहे, सम्झे? इम्पोर्टेंट ॻाल्हि हुई। ही आहे हुनजो सभ खां वेझो माइट, हिन सां ॻाल्हायोसि। न मां हिकु बि पैसो वधीक कोन ॾींदुसि, जेतिरो साइन करे ॾिनो आहे ओतिरा ई पैसा ॾींदुसि। जेको ॾिस हथ फैलाए हली थो अचे पैसा वठण। खंड अटो चांहि सभु ख़तम थी विया आहिनि, पैसा ही अथव वेझो माइट। अरे साईं अची विया अथई। अच्छा सुठो सुठो, वियो। हिन असांजी कॾहिं एतिरी सेवा कोन कई आहे। तव्हां ॿिन्ही जी त का वैल्यू ई कोन्हे। हिन त मुंहिंजी बि कॾहिं एतिरी सेवा कोन कई आहे। हिंगोराणी बाबू आहे, ॾाढो वॾो माण्हू आहे, अमेरिका में रहंदो आहे। असांजो ही बंगलो किराए ते वठंदो आहे। गुज़िरियल भेरे मूंखे 5000 ॾेई वियो। तव्हां ॿिन्ही सच चयो, मां खटवाणी अंकल जो सभिनी खां वेझो माइट आहियां। अरे खटवाणी अंकल जो सभिनी खां वेझो माइट मां हुअसि। जीअं त ॿ जिस्म हिकु जान हिकु जान हिकु जान। सभिनी खां वेझी माइट मां हुअसि। हर हिकु बिज़नेस डिसीजन मुंहिंजे सलाह सां थींदो हो, इन करे ही बिज़नेस डील बि मुंहिंजी आहे। प्रॉब्लम है? एज़ पर मां टोल्ड यू, मां हमेशह हिते रहंदो आहियां। अॻे मां 1 लख ॾींदो हुउसि हिकु हफ़्ते जा, पर हाणे सोचां थो कुझु वधाइणो पवंदो। लख रुपयो हर हफ़्ते जो। त तव्हां हिते अकेला रहंदा? हा, ॿियो कोई आहे बि कोन मुंहिंजो। सोचां थो इन भेरे काई सुठी छोकिरी मिली वञे त शादी करे ई वेंदुसि। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। सुठी ॻाल्हि? कहिड़ी? 3 सालनि खां कोशिशि पियो कयां, पर का सुठी छोकिरी नथी मिले। कहिड़े क़िस्म जी छोकिरी खपेव? मूंखे त खपे देसी छोकिरी, होमली, संस्कारी, वॾनि जी इज़त करण वारी। पर अहिड़ी छोकिरी मिलणु ॾाढो मुश्किल आहे। अरे नो प्रॉब्लम, मिली वेंदव न। मां आहियां न। जी? आई मीन मुंहिंजो इहो ई त कमु आहे। मां मैच मेकर आहियां। ॾिठे पंहिंजो बिज़नेस पे वधाए, मां हींअर थो वञी रोकियां। अरे हिन जो को भरोसो आहे? असांजे हिसे जा बि पैसा खसी वञे था। ॿियो सभु त ठीकु आहे, पर हिकु नंढी प्रॉब्लम आहे। मां रेंट हरदम एडवांस में ॾींदो आहियां, पर इन वरी थोरो मनी ट्रांसफर जो प्रॉब्लम आहे, त 1-2 ॾींहं थोरो। अरे नो प्रॉब्लम, तव्हां असांजा महिमान आहियो। असांखे तव्हांजी शेवा करण जो मौक़ो ॾियो। तव्हां फ्रेश थी वञो। ये गलत ॻाल्हि आहे। मूंखे बि हिन सां पंहिंजे बिज़नेस जे बारे में घणो ई कुझु ॻाल्हाइणो आहे। मां हिन सां गॾु अमेरिका में व्हाइट हाउस जे ॿाहिरि दाल पकाइण जो गाॾो लॻाईंदुसि।
शांत बच्चा शांत कांग देव खे मुंह राज़ी कयो आहे इन करे मां हिन सां गॾु वेंदुसि बॉलीवुड न डायरेक्ट हॉलीवुड एंजेलिना जूली मी कमिंग वञोसि पुठियां पर हिन जी दिल मां खटण वारी आहियां मां बणजंदसि हिन हिंगोराणीअ जी राणी छो त हाणे मां कुझु करण वारी आहियां हिंगोराणी जी राणी Hollywood वेंदुसि सुपर हिट थींदुसि हॉलीवुड वेंदुसि सुपर हिट थींदुसि हॉलीवुड वेंदुसि सुपर हिट थींदुसि करण प्रभु पाण आयो असांजा कारज करण प्रभु पाण आयो 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 असांजा कारज करण प्रभु पाण आयो असांजा कारज करण प्रभु पाण आयो आयो विष्णु भी आयो ब्रह्मा भी आयो विष्णु भी आयो हो 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 भंडारा भरण भोलेनाथ आयो बम बम भोले आयो असांजा कारज करण प्रभु पाण आयो असांजा कारज करण प्रभु पाण आयो प्रसाद तुझ न ही हू कांग वारो प्रसाद कान्हे ही मूं पंहिंजे हथनि सां ठाहियो आहे छा आहे न तुंहिंजे हथ जो उहो वारो प्रसाद एॾो त खाधो अथमि त अॼु ही वारो प्रसाद खाइण जी हिम्मत कोन्हे हाणे प्रसाद तूं खाईंदे ही खाई या हो वधीक पसंदि आहे प्रसाद तव्हां बि खाओ। मूं पंहिंजे हथनि सां ठाहियो आहे रोज़ सुबुह जो उथी करे प्रसाद ठाहींदी आहियां पोइ पूॼा कंदी आहियां हिंगोराणी साहब सुबुह जो 5 बजे उथी करे तव्हांजे लाइ लड्डू ठाहिया पर ख़बर न आहे उहे लड्डू अलाए केरु चोराए वियो छा ज़रूरत हुई एक्स्ट्रा मुस्को भरण जी लड्डू ठाहिण जो कमु तुंहिंजो हो ॾियण जो मुंहिंजो मूं कयो छा आहे पर बच्चा हीअं ॾिस न ॿुहारी हीअं पाइबी आहे हिते हीअं कुंडनि मां राजा हीअं ॾिस ॾिस न मिटी हिते ई त हूंदी आहे हीअं हा ॾिस माता घर जी सफ़ाई त थी वई मथे जी सफ़ाई कॾहिं थींदी ॾाढियूं जूं आहिनि तुम्ही माता यार दौलत हाँ ॾाढी उञ लॻी आहे ही पमो किथे आहे पमो पमो नज़र नथो अचे छॾ पमे खे ॻोल्हण जी कहिड़ी ज़रूरत आहे अरे भारतीय नारीअ जो फर्ज़ आहे पाणी पीआरण उञाइल जी उञ मिटाइण वॾे धर्म जो कमु आहे कीअं लाजवंती चो न na 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 na
मेहरबानी। यार दौलत घणा ॾींहं थिया आहिनि असां लाजवंती जे हथ जो ठहियल जलेबियूं कोन खाधियूं आहिनि। टेंशन छो तो खणी? अन्नपूर्णा माता आहे, हुकुम कर, हाज़िर थी। अरे साईं तव्हां अची विया। ॾाढे सुठे वक़्त ते पहुता आहियो। साईं तव्हां जलेबियूं खाईंदा? जलेबियूं असांजे घर में ॾाढी सुठी जलेबियूं ठहंदियूं आहिनि। हाँ, असांजी लाजवंती माता तमाम सुठियूं जलेबियूं ठाहींदी आहे। कीअं लाजवंती? छोना छोना Cheers. वाह माता लाजवंती। कीअं सुठो उल्लू बनायो न उन भूतनीअ खे? कामयाब हुई न मुंहिंजी आइडिया? अरे होए 84 लखनि जन्मनि खां तुंहिंजे अकुल में सम्झ जो हिकु तीर बि कोन आयो आहे। सुठी हुई न मुंहिंजी आइडिया? अरे हीअ आइडिया मुंहिंजी हुई, मुंहिंजी। उन कूड़े शाहूकार खे मूं हिते घुरायो हो, पर हुन पम्मे खे एॾी महिनत करे मूं सम्झायो हो। कुछ भी हुजे, आइडिया मुंहिंजी हुई, समझे? ठीक है, आइडिया भी तुंहिंजी, मेहनत भी तुंहिंजी, अरे सब कुछ तुंहिंजो। तू तो महान आई है। हाणे एक कम कर, हुन कूड़े शाहूकार के पैसा भी तू ही दे। न मां छो? अरे चुप। हाणे हली करे हुन के पैसा ॾियूं, किते हू हुन भूतनीअ खे ॿुधाए न छॾे त असां हुन खे हिते घुरायो आहे। अरे हाँ, हल जल्दी। हाय मिस्टर हिंगोरानी। अरे अचो, मां तव्हांजे बारे में ही सोचे रहियो हुअसि। तव्हां सां हिकु ज़रूरी ॻाल्हि करणी। ज़रूरी ॻाल्हि कहिड़ी? मुंहिंजे सुपननि जी राणी, दिल जानी, लाजवंती, छा तूं हिन हिंगोराणीअ जी राणी बणंदीअ? हिंगोराणीअ जी राणी? माय फुट! तुंहिंजे करे मूं ॿुहारे पाती, तुंहिंजे करे मूं हुननि बेवकूफ़नि खे पाणी ॾिनो, तुंहिंजे करे मूं जलेबियूं ठाहियूं, तुंहिंजे करे मां नौकरानी बणी आहियां। निकिर हितां, बस। अरे हे छा थियो? तूं मुंहिंजे सुपननि जी राणी ये झांसी राणी कीअं बणिजी आहीं? झांसी राणी कीअं बणिजी आहियां? हीअं? अरे हे छा थियो? तूं त चईं पई कि महिमान भॻवाननि जा रूप हूंदा आहिनि, ऐं मां त विलायत मां आयो आहियां, यूएस मां आयो आहियां। यूएस मां? तुंहिंजी चपड़गंज जी शिकिल ॾिसी त ख़बर थी पए तूं शायदि उल्हासनगर ताईं बि कोन वियो आहीं। अरे तव्हांखे कोई ग़लतफ़हमी थी आहे शायदि। ग़लतफ़हमी? हाँ, ग़लतफ़हमी थी आहे न। वो तोखे हाई स्पीड 3G वायरलेस इंटरनेट समझो, इंटरनेशनल रोमिंग ब्लैकबेरी सर्विस समझो। तू छा निकते बिना रिसीवर जे फोन बूथ 56 kbps जो मोटे निकरेता। अरे निकरेता। अरे पर बड़ो इको तुंजी। अरे पर निकरेता। तो वियो हाणे हुननि ॿिन्ही जोकरनि खे मां पकड़ियां। हल जल्दी कर, किते हू विलायत जी टिकट असांजे हथां निकिरी न वञे।
बि खपे? मां त जनम खाई डायबिटिक आहियां अॼु खां मूं मिठो खाइण उन्यायल पाणी खपे? माता रेगिस्तान जो उठा है उठ एक दफा पानी पीता मैं चलो कण टुंडा फोन कण वञ Hello, I'm calling from Bank of America. छा मां मिस्टर हिंगुरानी सां ॻाल्हाए सघां थी? मां बैंक ऑफ अमेरिका मां फ़ोन पे कयां। संदन अकाउंट में 1.5 करोड़ ट्रांसफर थी चुका आहिनि। प्लीज़ मिस्टर हिंगुरानी खे ॿुधाईंदा? थैंक यू। हेॾी वॾी साज़िश मुंहिंजे ख़िलाफ़ तव्हां बैंक खे इन्वॉल्व करे आया? ये असली अरे वो तो असा हुनखे तुंहिंजे हथ मां खसे पंहिंजे हथ में करण लाइ इहो ड्रामो कयो जाने बुझी तोखे कूड़ हाणे हुन तुंहिंजे हथ में आहे न असांजे हथ में आहे हू असली शाहूकार हो। हू सच में मूंखे हिंगोरानी जी राणी बणाइण वारो हो। तव्हां ॿिन्ही मूंखे उल्लू बणायो। थैंक यू यार, थैंक यू वेरी मच। छा आहे न मां बोर थी वई हुअसि। सबुर शांती मूंखां नथी पुॼे, पर मूं सोचियो पे मां हिनखे न कीअं कयां। तव्हां मुंहिंजो कमु सवलो करे छॾियो। सच्ची इन जो मतिलब त हिन खां पोइ तूं असांखे कोन वणंदी अरे असां ॿिन्ही हिन ते एहसान कयो आहे न वणंदी तव्हां ग़लति आहियो। छा आहे न तव्हां विसरी था वञो, मां पंहिंजे असली रूप में अची वई आहियां ऐं मुंहिंजे असली रूप में मूंखे उल्लू बणाइण जी सज़ा त तव्हांखे ॾियणी पवंदी न मूंखे। तो साथियों तव्हांखे ही वीडियो कीअं लॻो? वणियो न? त यकदम सब्सक्राइब कयो असांजो YouTube चैनल। पाण बि ॾिसो, ॿियनि खे ॿुधायो।